शरीफ़ बाबरकत महीनो आहे। इन में बेशुमार अल्लाह तबारक व तआला जा करम रोज़ेदार जे मथां रहंदा आहिनि ऐं अल्लाह तबारक व तआला खे इहो महीनो बहितरीन आहे जो असां अल्लाह तबारक व तआला खे राज़ी करे सघूं। इन महीने में आसानी सां रोज़ा रखूं ऐं इन में एतिराम कयूं रोज़नि वारनि जी। जीअं त शैतान बि इन में क़ैद कया वेंदा आहिनि ऐं शैतान बि इन रमज़ान में रोज़ेदारनि खां डिॼे थो ऐं उन खे बिगड़ाए नथो सघे। जीअं त हिकु बुज़ुर्ग रज़ियल्लाहु ताला अन्हु मस्जिद जे दरवाज़े ते शैतान खे हैरान ऐं परेशान बीठल ॾिसी पुछियो त छा ॻाल्हि आहे। शैतान चयो अंदरि ॾिसो। हुन अंदरि ॾिठो त हिकु शख़्स निमाज़ पढ़ी रहियो हो ऐं हिकु माण्हू मस्जिद जे दरवाज़े वटि सुतो पियो हो। शैतान ॿुधायो त हू जेको अंदरि निमाज़ पढ़ी रहियो आहे उन जे दिलि में विसविसा विझण जे लाइ मां अंदरि वञणु चाहियां थो, पर जेको दरवाज़े जे भरिसां सुतलु आहे इहो रोज़ेदार आहे। हू सुतल रोज़ेदार जॾहिं साहु ॿाहिरि कढे थो त उन जो इहो साहु मुंहिंजे लाइ शोलो बणिजी मूंखे अंदरि वञण खां रोके छॾे थो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद। मुस्लमान भाइरो, शैतान जे वार खां बचण जे लाइ रोज़ो हिकु ज़बरदस्त ढाल आहे। रोज़ेदार जेतोणीकि सुतल आहे पर उन जो साहु शैतान जे लाइ ॼण तलवार आहे। मालूम थियो त रोज़ेदार खां शैतान ॾाढो घबराईंदो आहे। शैतान जीअं त रमज़ान मुबारक जे महीने में क़ैद कयो वेंदो आहे, उन लाइ इहो जिते बि ऐं जॾहिं बि रोज़ेदार खे ॾिसंदो आहे त परेशान थी वेंदो आहे। वल्लाहु आलम बिस्सवाब।